मुझे नालो है नज़ीरा और अमरकोट जी रहणी आया मलकानी पेट्रोल पंप ते रहंदी आहियां। मुंहिंजी तबियत रात जो ख़राब हुई। रात जो 8 बजे जो टाइम हो वेंदी हुई साम्हूं असांजे घर जे साम्हूं ई वॾी अस्पताल आहे हुते वही पे डॉक्टर खे ॾेखारण लाइ तो विच में कचो आहे कचे में सिकू मूंखे झले मूंखे ज़ोरी ज़बरदस्ती गाॾी में हयो मुंहिंजा हथ पेर ॿधी मूंखे ॾाढो कुटियो आहे मुंहिंजे मुंहं ते निशान आहे मूंखे 3 ॾींहं घुमाए घुमाए मूंखे वठी वियो हीरल वारी बनी ते वठी वियो हुते ॾाढो मूंखे कुटियो आहे मूंखे ज़ोरी ज़ना बि कयो आहे और थाने में वही केस लिखायो मुझे मूंखे पक्की केस लिखी कान ॾिनी एफआईआर लिखी मूंखे कान ॾिनो शाइन वटि लिखायो शाइन पक्की एफआईआर कोन लिखी ॾिनी शाइन चए थी ऐं चवां थी ईअं केस लिखाए जीअं मूंखां वाइको थियो आहे ऐं ईअं केस लिखाईंदसि या शाइन जे चवण ते लिखाईंदसि शाइन चवे थी ईअं केस लिखा रात जो 12 बजे सिकू तुंहिंजे घर आयो तुंहिंजे घर में ज़ोरी ज़ना कयो घर में ज़ोरी ज़ना कीअं कंदो मुंहिंजा घर वारा आहिनि मूंखे बनी ते वठी वियो हीरल वारी बनी ते हुते मूंसां ज़ोरी ज़ना कयो आहे जी वो चए थी मुंहिंजा वॾा सिकू चवे थो मुंहिंजा वॾा वॾा वास्ता आहिनि मूंखे तव्हां कुझु कोन था करे सघो ऐं थाणे में वई हुई वो पुलिस वारा उनखे झली आया हुआ हुते टच मोबाइल पे हलायो सिकू अगर पुलिस वारा झली अचनि हा त उहो थाणे में सुम्ही टच मोबाइल हलाईंदो तव्हां ॿुधायो इहो असां पुलिस वारनि इंसाफ़ कयो आहे हुते टच मोबाइल हलायो मूंखे ईअं अंगूठो ॾेखारे पे जे तूं कुझु कोन थींदो तूं जेतिरो दौड़े वठ कुझु कोन थींदो मुंहिंजा वॾा वॾा वास्ता आहिनि मूंखे पाणे ॿाहिरि कढाए वठंदा चवे थो सिकू मूंखे ईअं धमकियूं ॾिनियूं थाणे जे अंदरि वेही मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि सिकू